अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो ज़फ़र खोकर। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी जी यूट्यूब प्रोडक्शन आहे, यूट्यूब जो जेको चैनल आहे MP घोटकी, तमामु बहितरीनु चैनल आहे। उन ते तमामु जल्द हिकिड़ो तमामु बहितरीनु ड्रामो कातिल रिश्ता पेश कयो वेंदो। कातिल रिश्ता ड्रामो इंतिहाई बहितरीनु लोकेशननि, बहितरीनु स्टोरी ते ठहियलु आहे ऐं तव्हां ॾिसंदो तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ऐं उन खां पोइ हिकु नओं बहितरीनु ज़बरदस्त मज़ाहिया सीरियस ऐं लव स्पॉट ते मुश्तमिल ड्रामो रिकॉर्ड कयो वेंदो, मां बेकार न आहियां। इंतिहाई ज़बरदस्त ड्रामो आहे। जॾहिं ठहंदो, जॾहिं तव्हां दोस्त ॾिसंदव त तव्हांखे मज़ो ईंदो। उन ड्रामे जा नाज़रीन राइटर आहिनि असांजे सिंध जा बहितरीनु राइटर फ़क़ीर इलाही बख़्श सावंत, ऐं उन ड्रामे जो डायरेक्टर आहे सिंध जो इंतिहाई बहितरीनु डायरेक्टर जनाब अब्दुल फ़ताह संगड़ साहब। सो दोस्तो, मां त इहो चैनल ज़रूरु ॾिसंदुसि ऐं इन्हनि ड्रामनि जो इंतज़ारु कंदुसि। तव्हां बि ज़रूरु MP घोटकी खे सब्सक्राइब कयो, उहो चैनल शौक़ सां ॾिसो। नवां वीडियोज़, बहितरीनु इस्लाही शयूं, उन खां अलावा पंहिंजे सिंध जे महबूब अदाकारनि जा दीदार कयो। वॾी महिरबानी।